नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां सिंधी कथा भजन ऐं ॿी बि जानकारी ॿुधंदा आहियो पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ सिंधीअ में। त वॾो महीनो पूरो करे पितरनि खे तर्त करे असीं पहुता आहियूं असां असू महीने में ऐं सुभाणे खां ई नवराता शुरू थी वेंदा। नवराता यानी जगत जननी माता जगदम्बा जी शक्ति पूजा जा 9 ॾींहं जो सॼे देश में ॾाढे ई हर्षोल्लास सां मल्हाया वेंदा आहिनि। ही हिकिड़ो अहिड़ो त्योहार आहे जंहिंमें उपासना उपवास ऐं उत्सव जो माहौल थींदो आहे ऐं हर तरफ़ इहो धूम मची पई हूंदी आहे। यानी माता जी पूजा अर्चना सां गॾु माता जो कीर्तन ऐं राति जो गरबा ऐं डांडिया जो नृत्य यानी 9 ॾींहं देश में उत्सव जो माहौल हूंदो है। भगवान श्री राम भी लंका जी चढ़ाई जे महिल शक्ति पूजा कई हुई ऐं देवता इंद्र भी शक्ति पूजा कई हुई। यानी कि हर युग में शक्ति जी माता जी पूजा हलंदी अचे पई। ऐं हिन असू जे नवरात्रनि खे वॾा नवराता ऐं शारदीय नवराता भी चवंदा आहिनि, छो त हिन महिल शरद ऋतु हलंदी आहे। चंद्रमा पंहिंजी 16 कलाउनि सां संपूर्ण हूंदो आहे ऐं हिन महीने जी ही पूर्णिमा खे असां शरद पूर्णिमा चवंदा आहियूं, जंहिंजो ॾाढो ख़ासि महत्व आहे। चवंदा आहिनि हुन ॾींहुं चंद्रमा पंहिंजे किरणनि सां अमृत बरसाईंदो आहे। त शरद पूर्णिमा जो वीडियो मां पहिरियों ई विझी चुकी आहियां, तव्हां ज़रूरु चेक कंदा। त ही 9 ॾींहं माता जा नवराता विर्त रखणु धार्मिक स्वास्थ्य ऐं आध्यात्मिक टिनिनि दृष्टि सां तमामु घणो फ़ाइदेमंद आहिनि। तन मन ऐं आत्मा जी शुद्धि लाइ सभिनीनि खे इहो विर्त रखणु खपे। जो 9 ॾींहं विधि पूर्वक विर्त रखंदा आहिनि त हू त घर में कलश स्थापना कंदा आहिनि, अखंड जोत ॿारींदा आहिनि ऐं 9 ॾींहं निराहार विर्त रखंदा आहिनि। यानी कि अन्न न खाईंदा आहिनि, रुगो फलारी ते विर्त रखंदा आहिनि। पर पंहिंजी शक्ति जे अनुसार अगरि तव्हां फलारी न रखी सघो था अन्न ते हिकु वेलो भी रखी सघो था। ऐं जे विर्त न भी रखी सघो त हर घर में घटि मां घटि 9 ॾींहं माता दुर्गा जी अलॻि जोत ॿरणु खपे। माता जी आरती पूजा चालीसा ज़रूरु करणु खपे ऐं माता खे 9 ॾींहंनि जो ही भोग ज़रूरु लॻाइणु खपे। ही मां हुननि लाइ ॿुधायां थी जो विर्त न भी रखंदा आहिनि। 9 ॾींहंनि जो भोग तमामु ई ईज़ी आहे। पहिरें ॾींहुं तव्हां घी लॻायो, पोइ खंडु, पोइ खीर ऐं मालपुड़ो, वरी पंजे ॾींहुं लॻंदो आहे भोग केले जो, पोइ शहद जो, पोइ गुड़ जो ऐं पोइ नारेल जो। ऐं 9वीं ॾींहुं गुड़ चना ऐं पूड़ी पंहिंजे घर ठहंदी आहे त इहो ज़रूरु करणु खपे। हिन सां छा फ़ाइदा आहिनि ॾिसो, पंहिंजी संस्कृति में 9 अंक जो तमामु घणो महत्व आहे, छो त नवग्रह थींदा आहिनि, नवरत्न थींदा आहिनि ऐं 9 प्रकार जी नवधा भक्ति भी थींदी आहे। त हिन विर्त रखण सां नवग्रह जी बाधाऊं ऐं ॿियो बि जो बाधाऊं हूंदियूं आहिनि उहो दूर थी वेंदियूं आहिनि। त ज़रूरु पाण खे कोशिशि करे इहो विर्त रखणु खपे। ॿियो न त तव्हां लास्ट जा 3 विर्त ज़रूरु रखो। सृष्टि, सप्तमी ऐं अष्टमी 3 ॾींहं विर्त रखण जो भी तमामु घणो फ़ाइदो आहे। उहो न बि त पाण सिंधी में जोड़ो विर्त रखंदा आहियूं, यानी 2 ॾींहं कहिड़ा बि 2 ॾींहं जोड़ो लगातार बुधर विस्पति या विस्पति जुमो इहे भी विर्त ज़रूरु रखिबो आहे। त हिन विर्त रखण करे तमामु घणा फ़ाइदा आहिनि। तव्हां ध्यानु ॾिनो हूंदो कि नवराता साल में 2 दफ़ा पवंदा आहिनि, हिकु चेट में जॾहिं बसंत ऋतु हलंदी आहे ऐं हिकु असू महीने में जॾहिं शरद ऋतु हलंदी आहे। ॿिन्हिनि ई मौसम में बीमारियूं ईंदियूं आहिनि, मौसम परिवर्तन हूंदो आहे, सर्दी गर्मी मिक्स हूंदी आहे। त हिन करे ई नवरात्रनि जा विर्त हुन महिल रखिबा आहिनि। छो लाइ हुन महिल अनाज न खाइण सां ऑटोमेटिक असां घणनि ई बीमारियुनि सां बची वेंदा आहियूं। ऐं शरद ऋतु में जो नवराता हूंदा आहिनि हुन महिल चंद्रमा जी रोशनी जे हेठां विहार करणु तमामु सुठो मञियो वियो आहे, स्वास्थ्य जी दृष्टि सां तमामु लाभकारी आहे। त हिन करे गरबा ऐं डांडिया नृत्य जो आयोजन कयो वेंदो आहे खुले आसमान जे हेठां, जीअं असांखे चंद्रमा जी रोशनी जो फ़ाइदो थिए। त चवण जो मतिलबु आहे जो भी असांजी संस्कृति में त्योहार विर्त आहिनि हुन जे पुठियां हिकु वैज्ञानिक कारण आहे जो असांखे तमामु लाभ ॾींदो आहे। ऐं हिन 9 ॾींहंनि में मांस मदिरा जो सेवन न कबो आहे। ॿियो त छा, पाण थूम बसर भी न खाईंदा आहियूं। ऐं हिन विर्त खे ज़रूरु तव्हां सभु रखो। तव्हां सभिनीनि खे नवरात्रनि जी लख वाधायूं हुजनि। माता रानी सभिनीनि जा संकट दूर करे मन जी मुरादूं पूरी कंदी। अगरि तव्हांजे मन में भी कोई अहिड़ी उलझन या परेशानी आहे जो तव्हां माता खां सवाल करणु चाहियो था त हुनजो हिकु अलॻि वीडियो आहे, हुनजो नालो आहे दुर्गा प्रश्नावली। उहो कीअं कबो ऐं कीअं समाधान तव्हांखे मिलंदो, तव्हां उहो वीडियो
ॾिसी करे ॿुधाईंदा मूंखे त इहो अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा। अगरि वणेव त लाइक कजो ऐं अॻियां शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। त वरी मिलंदासीं हिकु नई इंफॉर्मेशन सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।